अच्छा दोस्तों, होपफुली तव्हांखे पहिरियों 4 टाइप्स जेके आहिनि स्क्वायर, रेक्टेंगल, पैरालेलोग्राम ऐं रोम्बस सम्झ में अची वयूं हूंदियूं। ठीकु आहे। हाणे ॿियो हिकिड़ो आम पॉइंट आहे जेके 5 ऐं 6 नंबर सम्झाइण खां पहिरियों हिकिड़ो आम पॉइंट आहे जेको मां ज़रूरी सम्झो तव्हांखे सम्झायां। अच्छा, जीअं मां तव्हांखे कल्ह ॿुधायो हुउमि त ट्राइंगल्स में टिनी कुंडनि जो जोड़ हमेशह 180 डिग्री हूंदो आहे, यानी कहिड़े बि क़िस्म जो त्रिकुंडो हूंदो उन जे टिनी कुंडनि जो जॾहिं जोड़ कंदासीं उहो 180 डिग्री बीहंदो। पर चौकुंडे में टिनी कुंडनि जो जेको जोड़ हूंदो आहे उहो हमेशह 360 बीहंदो आहे, यानी 6 क़िस्मनि मां कहिड़े बि क़िस्म जो चौकुंडो हूंदो हमेशह 6 कुंडनि जो जोड़ घणो बीहंदो 360। असां जेकॾहिं हिते ॾिसूं था 90 ऐं 90 180 ऐं 90 मिलाईंदासीं 270 ऐं 90 मिलाईंदासीं 360। ठीकु आहे। असां जेकॾहिं हिते ॾिसंदासीं 120 ऐं 60 घणो थी वेंदो 180। अहिड़े तरीक़े सां 60 ऐं 120 180 थी वेंदो। 180 ऐं 180 जॾहिं मिलाईंदासीं अगेन 360 बीहंदो। हिन में बि ॾिसो 30 ऐं 150 घणो थी वेंदो 180। हिते 30 150 ऐं 30 घणो थी वेंदो 180। अहिड़े तरीक़े सां कहिड़े बि क़िस्म जो त्रिकुंडो खणंदव त छा थींदो, सम ऑफ ऑल द एंगल्स इन अ क्वाड्रिलेटरल इज़ ऑलवेज 360। इहो तव्हांखे यादि करिणो आहे। जेकॾहिं कंहिंखे यादि नथो थिए त इहो AB डिविलियर जेके क्रिकेट जा शौक़ीन आहिनि उहे AB डिविलियर ते यादि कनि, जंहिंखे चयो वेंदो आहे मिस्टर 360। ठीकु आहे। त क्वाड्रिलेटरल यानी कि चौकुंडे में 6 कुंडनि जो जोड़ घणो बीहंदो 360 बीहंदो। हाणे पाण हलूं था, इहो आम पॉइंट आहे जंहिंखे तव्हांखे यादि करिणो आहे, अक्सर पेपर्स में पुछंदा बि आहिनि। ऐं 2 आख़िरी क़िस्म सम्झाए करे पोइ तव्हांखे मां इहो बि सम्झाईंदुमि त पेपरनि में यानी कि एग्ज़ाम्स में कहिड़े क़िस्म जा सवाल अची सघनि था पिया, या जेको हीअ इन्फॉर्मेशन तव्हांखे मिली त वई पर इनखे तव्हां एग्ज़ाम्स में कीअं यूटिलाइज़ कंदो उहो तव्हांखे इनशाला मां एंड में सम्झाईंदुमि। ठीकु आहे। या तव्हांखे होमवर्क ॾींदुमि जेको तव्हां पाण सॉल्व करे ॾिसंदो। ठीकु आहे। हाणे अचूं था जेको 5 नंबर हो जंहिंखे ट्रॉपेज़ाइड चवंदा आहियूं, ट्रेपेज़ाइड वॉट एवर। थोड़ी प्रोनाउंसिएशन मुंहिंजी सही न आहे, स्पेलिंग बि जेको आहे ग़लति हूंदी आहे, इहो गुज़ारो कजो। ठीकु आहे। हाणे इनखे तव्हां इहो यादि रखी छॾियो, हे स्त्री जी शेप जो हूंदो आहे। स्त्री हूंदी हुई न पुराणे ज़माने में, जंहिंजी अॻियां चुंब निकितल हूंदी, या अॼुकल्ह बि तक़रीबन इहा ई शेप हूंदी आहे। हिनखे स्त्री जी शेप बि चयो वेंदो आहे। हाणे हिन में छा हूंदो आहे जो हिन में 2 साइड्स इक्वल हूंदियूं आहिनि। ॾिसो, जीअं हे 8 सेंटीमीटर आहे, हे बि 8 सेंटीमीटर आहे, पर जेकी 2 बाक़ी साइड्स हूंदियूं आहिनि उहे इक्वल न हूंदियूं आहिनि। ॾिसो, हे 12 सेंटीमीटर आहे त हे 16 सेंटीमीटर आहे। अच्छा, वरी हिन में मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जेके 2 साइडूं बराबरि न हूंदियूं आहिनि उहे हिक ॿिए सां पैरेलल हूंदियूं आहिनि। पैरेलल सम्झो था, पैरेलल उन्हनि लाइन्स खे चइबो आहे जंहिंखे सिंधी में पाण चवंदा आहियूं पूर विछूट लकीरां। इहे पूर विछूट यानी जंहिंजे विच में मुफ़ासिलो हिक जेतिरो हूंदो आहे। ॾिसो, मां हे 2 पेनियूं तव्हांखे रखी ॾेखारियूं आहिनि। तव्हां इन्हनि में हिते मुफ़ासिलो ॾिसंदव त इहो हिक जेतिरो हूंदो, हिते विच ते ॾिसंदव तॾहिं बि मुफ़ासिलो हिक जेतिरो हूंदो, हिते बि ॾिसंदव तॾहिं बि मुफ़ासिलो हिक जेतिरो हूंदो। पर मां जेकॾहिं इन्हनि खे हीअं रखी छॾंदुमि, हाणे इहे पूर विछूट लकीरां न आहिनि। ॾिसो, हिननि में हिते मुफ़ासिलो वधीक आहे, हिते घटि आहे, हिते वरी अञा घटि आहे। तव्हां ट्रेन जूं पटड़ियूं ॾिठियूं हूंदियूं, उहे पूर विछूट हूंदियूं आहिनि। तव्हां कराची खां वेंदे पेशावर ताईं हलिया वञो, किथे बि तव्हां इंची टेप खणी करे माप कयो त सेंटीमीटर्स में बि तव्हांखे फ़र्क़ु न नज़र ऐं हर जॻह ते उन जे विच में जेको मुफ़ासिलो हूंदो आहे उहो हिक जेतिरो हूंदो आहे। इन्हनि खे चइबो आहे पूर विछूट लकीरां यानी कि पैरेलल लाइन्स। त हाणे तव्हां हिननि ॿिन्हिनि ते गौर करे सघो था। ॾिसो, हे पैरेलल आहिनि, यानी इन जे विच में हिते मुफ़ासिलो हिक जेतिरो आहे, हिते बि मुफ़ासिलो हिक जेतिरो आहे, हिते बि मुफ़ासिलो हिक जेतिरो आहे। इन्हनि जी लेंथ हिक जेतिरी न आहे। हे 12 सेंटीमीटर आहे, हे उन खां डिघी आहे, पर इहे पूर विछूट आहिनि यानी कि पैरेलल लाइन्स आहिनि। अच्छा, जेके वरी हिक जेतिरियूं आहिनि लेंथ में उहे वरी पैरेलल लाइन न आहिनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी? हे पूर विछूट न आहिनि पर हिक जेतिरियूं आहिनि, हे वरी हिक जेतिरियूं त न आहिनि पर पूर विछूट यानी कि पैरेलल आहिनि। ठीकु आहे। ऐं कुंड हिननि में काई बि 90 डिग्री जी न हूंदी आहे। ट्रॉपेज़ाइड हिनखे चइबो आहे। हे एॾो आम न आहे। जेके पहिरियों 4 टाइप्स असां पढ़ियूंसीं उहे जेको आहे वधीक आम आहिनि ऐं अक्सर पुछियूं वेंदियूं आहिनि। हे सिर्फ़ु इन्फॉर्मेशन जे लाइ तव्हां 5 ऐं 6 नंबर जेको आहे सो पढ़ी छॾियो। हिन में छा चवंदासीं, 2 साइड्स आर इक्वल, 2 sides are equal but not parallel। ॾिसो, हीअ साइड ऐं हीअ साइड आहिनि त सही इक्वल, पर पैरेलल आहिनि। ॾिसो, हिकु हीअं ॿी हीअं। जेकॾहिं इन जे विच में तव्हां हिते मुफ़ासिलो ॾिसंदो त घटि आहे, वरी जेकॾहिं तव्हां उहो हिते मुफ़ासिलो ॾिसंदो त ॾिसो हिते कंपेरेटिवली हिते वधीक आहे। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? 2 sides आर इक्वल बट आर नॉट पैरेलल। अच्छा, वरी अचो हिननि ते त चवंदासीं other 2 sides are not equal। हाणे वरी इक्वल त न आहिनि। ॾिसो, हिन जी लेंथ घटि वधि आहे पर पैरेलल आहिनि, बट दे आर पैरेलल टू ईच अदर। ॻाल्हि सम्झ में अची वई? अच्छा, ऐं टी कंडीशन हिन में छा थींदी
The angles are not of 90 degrees. ठीकु आहे, चइनी मां काई बि कुंड गूनी न हूंदी आहे। इनखे पाण छा चवंदा आहियूं, ट्रेपेज़ॉइड या ट्रॉपेज़ॉइड चवंदा आहियूं इनखे। ठीकु आहे, उनखां पोइ जेको पंजों क़िस्म आहे उनखे पाण चवंदा आहियूं काइट, छाजे करे लॻड़ वांगुरु हूंदो आहे। सॉरी, जेके एडजसेंट साइड्स हूंदियूं आहिनि, एडजसेंट जो मतिलबु हूंदो आहे भर वारियूं। ॾिसो, हे जेके भर वारियूं आहिनि इहे ॿई पाण में बराबरि आहिनि। जेकॾहिं हे 5 सेंटीमीटर आहे त हीअ बि 5 सेंटीमीटर आहे, ऐं हिते वरी हे ॿ एडजसेंट आहिनि। हे जेकॾहिं मिसाल 9 सेंटीमीटर आहे त हीअ बि 9 सेंटीमीटर आहे। ॻाल्हि सम्झ में अचे थी? इनखे पाण छा चवंदा आहियूं, लॻड़ वारी शेप। इन करे इन जो नालो छा रखियो वियो आहे, काइट। ठीकु आहे, इहो इन जो नालो छा आहे, काइट। इन में एडजसेंट साइड्स आर इक्वल। ॻाल्हि सम्झ में अचे थी? इनखे पाण छा चवंदा आहियूं, काइट। हे ग़ैर मारूफ़ आहिनि, घणियूं न पुछियूं वेंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते हे त बिल्कुलु बि न पुछियो वेंदो आहे, न एतिरो मशहूरु बि आहे। ठीकु आहे, हे पोइ बि पुछियो वेंदो आहे हिन में, छो जो थोरी टेक्निकल शयूं इहे तव्हांखे सम्झणियूं पवंदियूं। बाक़ी जेके पोयों असां 4 टाइप्स पुछी आयासीं, इहे घणियूं पुछियूं वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे सम्झायां थो त एग्ज़ाम में कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन्स अची सघनि था पिया।